अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जो जेको क्लास आहे उहो SPSC जी कमीशन लेक्चरर जो जेको 25/4/2024 ते सिंधी जो पेपर हो इवनिंग शिफ्ट में, मॉर्निंग में उर्दू हुयो। इंशाल्लाह पाण उहो बि सॉल्व कंदासीं, पर सिंधी सॉल्व पिया कयूं। हिन वक़्तु तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा, तमामु घणे मैसेजिस एंड कमेंट्स लाइ। त मैडम तव्हां पेपर सॉल्व कयो, असांखे तव्हांजे पेपर जो इंतज़ारु आहे। लेट जे लाइ तमामु माज़रत ख़्वाह आहियां, तबियत सही न हुई, गले में सूर हो, हिन जे करे बिल्कुलु ॻाल्हाए न पई सघां। कोशिशि हिन महिल में बि वॉइस तव्हांखे घटि अचे, पर कोशिशि कयां थी त जहिड़ो हाल पिरिया नाल। पेपर में पहिरियों सुवालु ॾिनो वियो हुयो, मखदूम बिलावल जो तालुक़ु तसुफ़ जे कहिड़े सिलसिले सां हो, सहरवर्दी, चिश्ती, कादरी या कलंदरी। त उन जेको सवाल नंबर पहिरियों आहे उनजो जेको ऑप्शन ए आहे उहो सही आहे, सहरवर्दी। त मखदूम बिलावल जो तालुक़ु सहरवर्दी सिलसिले सां हुयो। उनखां पोइ आहे दौलत दरिया ख़ान सिंध जे कहिड़े समय हुक्मरान जो वज़ीर हो, ॼाम तमाची, ॼाम जूणो, ॼाम निज़ामुद्दीन या ॼाम नंदो। त उन जेको सही जवाबु आहे ऑप्शन सी आहे, ॼाम निज़ामुद्दीन। उनखां पोइ टियों नंबर सुवालु आहे, अलाए केतिरा दफ़ा तव्हांखे पढ़ायो आहे त इस्माइली मुबलगनि जे कलाम खे छा कोठिजे थो, नज़म, मसनवी, गीत, गुनान। ऐं इहो तक़रीबन हर दफ़े अचे बि थो कमीशन में। त उनजो नंबर डी आहे गुनान। त इस्लामी मुबलगनि जे कलाम खे गुनान सॾिजे थो। गुनान कहिड़े क़िस्म जी शाइरी आहे, मज़हबी शाइरी आहे। गुनान पीर सदरुद्दीन शाह जेको आहे उहो गुनान जा शाइर आहिनि। पीर नूरुद्दीन शाह गुनान जा बानी आहिनि। सुमरन जे दौर जी शाइरी आहे। इलाही दफ़ा मां तव्हांखे इहो पढ़ायो आहे। उनखां पोइ मीर अब्दुल हुसैन सांगी देश जा शाइर हुया, ठीकु आहे। त कहिड़े उन सिर्फ़ जा शाइर हुआ, काफ़ी, गज़ल, नज़म या गीत। त ऑप्शन नंबर हिकु बी आहे, उहो सही आहे। मीर अब्दुल हुसैन सांगी अंग्रेज़नि जे दौर जा शाइर हुया। ऐं खीरथर जबल खे काछे जा माण्हू जबल चवंदा आहिनि, कारो, अछो। कहिड़ो जबल चवंदा आहिनि, कारो, अछो, नंदो या नीरो। डॉक्टर कासिम राजपर साहिबु हिकिड़ी डेफिनेशन ॾिनी आहे, इन सवाल जे हवाले सां मां तव्हांखे शेयर कंदी हलां। त उन्हनि लिखियो आहे त ऑप्शन में जेको जवाबु ॾिनल आहे उहो कारो, अछो ऐं नीरो ॾिनल आहे, ठीकु आहे। कारो जबल खीरथर ऐं पब जबल जे सिलसिले सां मिलंदड़ हिकु ज़ंजीर आहे। कारो जबल जंग शाही खां शुरू थी नूरियाबाद जे वेझो ख़तमु थी वञे थो। हिते 12 डिसंबर 1949 ते हिकु हवाई जहाज़ करे जबल जे चोटीअ सां टकराइजी तबाह थियो, जंहिंमें 26 मुसाफ़िर सुवार हुआ, जेकी सभु जा सभु तॾे ते सड़ी फोथिया। खीरथर जो सिलसिलो उन खां अॻु शुरू थिए थो। ऐं ॿियो त हिन जो तालुक़ु सिंधी अदब जे कंहिं सवाल सां न आहे। बहरहाल हीअ त हुई डेफिनेशन राजपर साहब जी इन सवाल जे हवाले सां। पर मूंखे हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि यादि ॾियारींदी हलां त 9th क्लास जो जेको कोर्स हुयो, जेको पुराणो कोर्स हुयो, ऐं मूं उहो सॼो सॉल्व करायो आहे। हाणे त पाण नयो कोर्स पढ़ूं पिया। त उन में हिकिड़ो लेसन हुयो गोरख हिल स्टेशन। गोरख हिल स्टेशन में पहिरियों नंबर सुवालु हुयो त खीरथर जबल जी ड्रैग केतिरी आहे, 150 मील। खीरथर जबल जूं मुख्य क़तारूं कहिड़ियूं आहिनि, ठीकु आहे। भत जबल, करो जबल या खीरथर जबल, इहो हुयो टई। उनखां पोइ त खीरथर जबल खे काछे जा माण्हू छा सॾींदा आहिनि, इहे साॻा ई सवाल हुया। त कारो जबल, अछो जबल ऐं ॻाढ़ो जबल या साओ जबल। हिते ऑप्शन्स ईअं हुया, पर सही जेको आहे उहो वरी हुयो उन में अछो जबल। त ज़ाहिरी आहे हिते बि असां ऑप्शन बी खे ई सही वठंदासीं, अछो जबल। उनखां पोइ खीरथर जबल जूं कतारूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ियूं गाज वहनि थियूं, कहिड़ियूं गाजूं छोड़ कनि थियूं, या गोरख जी चोटी किथे आहे। इन हवाले सां केतिरा ई सवाल आहिनि, ठीकु आहे। त जेको मूं प्लेलिस्ट मां तव्हां सां शेयर कयां थी, त उन में जेको ही 9th जो कोर्स हुयो, मूं 5 पार्ट में पढ़ायो हो सॼो कोर्स। त उन में जेको पार्ट नंबर 4 आहे, उन में ही जेको गोरख हिल आगा खान फाउंडेशन खां शुरू थिए थो लास्ट ताईं, पर ही गोरख हिल स्टेशन हिकु उन में सबक़ु आहे। इन में ही उनजी मूं उहा ई तव्हां सां स्लाइड शेयर कई आहे। त उन में इहो सवाल आहे, यानी 9th क्लास जो पुराणो बुक गोरख हिल स्टेशन सबक़ु, उन में इहो आहे त जेके काछे जा खीरथर जबल खे काछे जा माण्हू अछो जबल सॾींदा आहिनि, ठीकु आहे। पोइ जेको असां नेक्स्ट सुवाल आहे उहो आहे त किंझर जी लफ़्ज़ी माना छा आहे, घणाई, थोराई, हलकड़ाई या चङाई। त जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन ए आहे। किंझर जी जेका लफ़्ज़ी माना आहे घणाई आहे। उन्हनि मां पोइ आहे त हेठियनि आलमनि मां
कंहिं लोक अदब जे सभिनी सिन्फ़ुनि ते तहक़ीक़ी कमु कयो आहे? असां वटि ऑप्शन ए आहे ग़ुलाम अली अलाना, डॉक्टर नबी बख्श बलोच, डॉक्टर अब्दुल करीम संदिलो या डॉक्टर शमसुर साणी। त अब्दुल करीम संदिलो ऐं नबी बख्श बलोच साहिबु लोक अदब ते काफ़ी कमु कयो आहे, ठीकु आहे, पर लोक अदब जे सभिनी सिन्फ़ुनि ते जेको कमु कयो आहे उहो डॉक्टर नबी बख्श बलोच कयो आहे। ऑप्शन बी इज़ द करेक्ट आंसर। उनखां पोइ आहे किताब सिंधी ग़ज़ल जी ओसर कंहिंजी तहक़ीक़ आहे, मतिलबु कंहिंजो मक़ालो आहे। मूं तव्हांखे इहो बि 2-3 दफ़ा पढ़ायो आहे, हाणे बि इंशाअल्लाह मां हिकिड़ो स्पेशल क्लास रखंदसि, उन लाइ मूंखे कमेंट बि थिया हुआ त मैडम कहिड़े राइटर जी जेका PhD आहे कहिड़े मक़ाले में थियल आहे या PhD जो मौज़ू कहिड़ो आहे, उहो तव्हां असांखे ॿुधायो। त मूं तव्हांखे ॿुधायो पहिरीं सिंधी नावल जी ओसर, सिंधी गज़ल जी ओसर या लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो, इहे PhD जा मक़ाला आहिनि। इंशाअल्लाह हिकिड़ो स्पेशल क्लास बि हुन ते शेयर कंदासीं। बहरहाल हिन सवाल ते अचूं था त सिंधी गज़ल जी जेका ओसर आहे, असां 4 ऑप्शन ॾिनल आहिनि, पर डॉक्टर अयाज़ क़ादरी जेको आहे उनजो इहो तहक़ीक़ी मक़ालो आहे सिंधी गज़ल जी ओसर। ऐं सिंधी नावल जी जेका ओसर आहे उहा नूर अफ़रोज़ ख़्वाजा जो आहे। उनखां पोइ आहे तूं हली हा त वधीक फ़ाइदो थिया, हिन जुमिले जो सभु को ॿुधायो, ठीकु आहे। त असां 4 ऑप्शन आहिनि ऐं ऑप्शन जेको हिन में बी आहे उहो सही ऑप्शन आहे, सभु को शर्ती। उनखां पोइ असां वटि जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे त शाह साईं नूरीअ जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? कल्याण, कारायल, बिलावल, कामोद। त इहो मां तव्हांखे केतिरा दफ़ा ॿुधाए चुकी आहियां, ठीकु आहे। नूरी जो ज़िक्र कल्याण, कारायल, बिलावल या कामोद। त सुर कामोद में जेको आहे उहो नूरी जाम तमादी जो ज़िक्र आहे। ऐं मूं तव्हांखे जेके सुर पढ़ाया बि आहे त शाह साहिबु जे कहिड़े सुर में कंहिंजो ज़िक्र आहे, त 30 सुरनि जो मूं तव्हांखे ॿुधायो, उन में बि इहो मूं तव्हांखे ॿुधायो आहे। उनखां पोइ सागिया जो नज़रियो कहिड़े मग़रिबी आलम ॾिनो हुयो? असां वटि हिते 4 ऑप्शन आहे, ऑप्शन जेको बी आहे उहो सही ऑप्शन आहे। उनखां पोइ आहे तहक़ीक़ जो फ़न हेठियनि मां कहिड़े लेखक जी तसनीफ़ आहे? डॉक्टर ग़ुलाम हुसैन पठान, डॉक्टर दुरे शहवर, डॉक्टर अलहदाद बोयो या डॉक्टर फ़हमीदा हुसैन। त जेको करेक्ट आंसर आहे उहो ऑप्शन ए आहे, तहक़ीक़ जो फ़न सिंधी में डॉक्टर ग़ुलाम हुसैन पठान जो किताबु आहे। उनखां पोइ आहे काज़ी कादन जो किताबु भारत मां कहिड़े अदीब ॻोल्हे लधो? नारायण श्याम, हीरो ठक्कर या हीरोमल आडवाणी या लक्ष्मण कोमड़। त ऑप्शन बी जेको आहे हीरो ठक्कर उहो सही आहे। त काज़ी कादन जो जेको कलाम आहे भारत मां जे शहर हरियाणा मां हीरो ठक्कर ॻोल्हे लधो। उनखां पोइ आहे लोक अदब जी कहिड़ी सिन्फ़ में भा, बधा, थप कमु ईंदा आहिनि? त उन जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन डी आहे, यानी गुजारत। उनखां पोइ आहे मिर्ज़ा कलीच बेग मक़ालातुल हिकमत तर्जुमो पेश कयो, उनजो असुलु लेखक कहिड़ो? मिर्ज़ा कलीच बेग जो मक़ालातुल हिकमत जेको आहे मज़मून जो किताबु आहे ऐं उन जेको आहे उहो लॉर्ड बेकन जे किताब तां तर्जुमो कयो हो। इहो बि तव्हांखे मां काफ़ी दफ़ा पढ़ायो आहे। ऐं मज़मून जो जेको स्पेशल क्लास रखियल आहे उन में बि आई थिंक इहो पहिरें या ॿिए नंबर ते सुवालु हूंदो ऐं प्रिवियस बि काफ़ी टेस्टुनि में आयो आहे त मिर्ज़ा कलीच बेग जो मक़ालातुल हिकमो कहिड़े किताब तां तर्जुमो आहे या कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ रखे थो, या मक़ालातुल हिकमत कंहिंजो लिखियलु किताबु आहे, ठीकु आहे। त उहो मिर्ज़ा कलीच बेग जो आहे। उनखां पोइ ज़मीर ख़ालिस जा केतिरा क़िस्म आहिनि? 2, 3, 4, 7। सही जवाबु आहे 3। ज़मीर ख़ालिस जा 3 क़िस्म आहिनि, ज़मीर मुतकलम, ज़मीर हाज़िर ऐं ज़मीर ग़ाइब। उन में बि सिंधी ग्रामर में जेके पार्ट्स ऑफ स्पीच आहिनि ॻाल्हाइण जे क़िस्मनि में मूं तव्हांखे पढ़ायो आहे। ज़मीर मुतकलम मतिलबु पंहिंजे बारे में पाण सां हम कलाम थियण जा ऑप्शन आहिनि आ, मां, जेका पंहिंजे बारे में ॻाल्हि कई वञे त उहो ज़मीर मुतकलम आहे। अहिड़ो ज़मीर जेको उते मौजूदु न हुजे त उहो ज़मीर ग़ाइब आहे। अहिड़ो ज़मीर या अहिड़ो शख़्स जंहिंजे बारे में ॻाल्हि कई वञे जेको उते मौजूदु हुजे त उहो ज़मीर हाज़िर आहे, ऐं जेको न हुजे त उहो ज़मीर ग़ाइब आहे। यानी ज़मीर जेको आहे ख़ालिस जा 3 क़िस्म आहिनि, ज़मीर मुतकलम, ज़मीर हाज़िर, ज़मीर ग़ाइब। उनखां पोइ आहे जुमन चारण कहिड़ी सिन्फ़ जे करे मशहूरी हासिलु कई? लोकगीत, बेत, मदह या नात। मदह, जुमन चारण मदह जो बानी आहे। ईअं जीअं मौलूद जो अब्दुल रऊफ़ भट्टी आहे ऐं काफ़ी, वाई, परोली, त्राइल, गुजारत, गीत, बेत, ईअं मुख़्तलिफ़ सिन्फ़ जा मुख़्तलिफ़ बानी आहिनि, इहे बि तव्हां यादि करे वठो। उनखां पोइ आहे त नूर जोणी जो किताबु नूर जोणे जो किताबु मुहज़िब वहशी अदब जी कहिड़ी सिन्फ़ ते लिखियलु आहे? ए कहाणियूं, बी सफ़रनामो, 3 नावल, चौथों आतम कहाणी। त जेको हीउ किताबु आहे हिते त शायदि मज़हब वहशी लिखियलु आहे, मूंखे वधीक सही सम्झ में नथो अचे, पर इहो किताबु आहे मुहज़िब वहशी। मुहज़िब वहशी जेको आहे नूर जोणी जे नावल जो किताबु आहे ऐं नूर जोणे जे साहिब जा ॿिया जेके किताब आहिनि मुहज़िब वहशी, सुंदरता, क्रोध ऐं ॿिया बि केतिरा किताब लिखियलु आहिनि। नौजवान लेखक आहे, तमामु बहितरीनु कमु करे पियो। इट्स अ ग्रेट ऑनर फॉर नूर जोणे जो साहिब एंड ऑल यंगस्टर्स दैट इट्स अ
वर्थ ऑफ हिज़ वर्क दैट उन जे बुक खे सिंधी अदब जे कमीशन जे पेपर में शामिलु कयो वियो आहे। उनखां पोइ आहे शाइरीअ जी सिन्फ़ थॿो जो तालुक़ु कहिड़ी ॿोली सां आहे, फ़ारसी, अरबी, पश्तो या सिंधी। उन जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन सी आहे, पश्तो। सवाल नंबर जेको 20 आहे त शाह लतीफ़ कहिड़ा सुर किथे चया आहिनि, उन जो अहवालु हेठियनि मां कहिड़े किताब में मिले थो? लताइफ़ लतीफ़ी, लतीफ़ी शेर, ऐं कुंज़ुल लतीफ़ या अहवाल शहाब लतीफ़। ठीकु आहे, त उन जो जेको सही ऑप्शन आहे उहो लतीफ़ी शेर आहे। ठीकु आहे, उनखां पोइ वरी आहे त शाह जो गंज जेको पहिरियों रिसालो आहे, शाह लतीफ़ जो रिसालो त हाणे केतिरनि अदीबनि मुरतब कयो आहे, पर जेको पहिरियों असुल को रिसालो आहे उहो गंज आहे। ठीकु आहे, अॼु बि उहो भिट शाह ते मौजूदु आहे। त शाह जो गंज कहिड़नि फ़क़ीरनि जो सहेड़ियल आहे? तमराई फ़क़ीर, ॾेरा जत या तमराई फ़क़ीर बि थी सघे थो, पर बहरहाल ज़हन ते नथो अचे। बाक़ी इन हवाले सां जेको इन हवाले सां क़ासिम राजपर साहिबु जेका लिखिया त गंज जो असुलु नुस्ख़ो फ़क़ीर अब्दुल अज़ीम उर्फ़ वॾल शाह जो सहेड़ियल आहे। सुगड़ अहलजा जजे ऐं चाचड़ शाह ऐं सफ़दर हुसैन मिर्ज़ा ऐं कुझु ॿियनि बि सहेड़ियो आहे। त तमराई, ॾेरा, जत जेके ऑप्शन्स में आहिनि उहो बकोल उन्हनि जे, त इहे ग़लति ऑप्शन। चल सरमस्त जे मसनवियुनि जो कुल तइदादु केतिरो आहे? 7, 8, 9, 10। त हिते जेके ऑप्शन आहे, जेका मुंहिंजे नज़र में जेका मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, त मूं जेको पढ़ियो आहे सचल सरमस्त जूं 6 मसनवियूं आहिनि। ठीकु आहे, दर्दनामो ऐं राज़नामो ऐं तारनामो, इश्कनामो, वसलतनामो। ठीकु आहे, ऐं हिकु ॿियो बि आहे ज़हन ते नथो अचे। 6 ऑप्शन हुजणु घुरिजे, उहो हिते सवाल में मौजूदु कोन्हे को। 7, 8, 9, 10 ऑप्शन ग़लति आहे। उनखां पोइ आहे त नबी बख़्श बलोच पंहिंजे सुर केॾारो में सिंध जे कहिड़ी मशहूरु जंग जो ज़िक्र कयो आहे? ठीकु आहे, ऑप्शन असां वटि बी आहे त दुॿे जी जंग जो, खरड़े जी जंग जो ऐं म्याणीअ जी जंग जो, या उन्हनि मां को बि न। त सही ऑप्शन आहे खरड़े जी जंग जो। सुर केॾार नबी बख़्श बलोच जेको सुर केॾार लिखियो आहे, हुन में खरड़ जी जंग जो ज़िक्र कयो। उनखां पोइ आहे सिंधी फ़ारसी जी लुग़त, सिंधी फ़ारसी जी लुग़त। ठीकु आहे, जवाहर असनाथ कंहिंजी मुरतब कयल आहे? हकीम फ़तेह महमद सेवाणी, आख़ूंद अब्दुल रहीम, भेरूमल महरचंद आडवाणी या नबी बख़्श बलोच। त उन जो जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन आहे आख़ूंद अब्दुल रहीम। ठीकु आहे, यानी की ऑप्शन नंबर ॿियों। उनखां पोइ आहे तहक़ीक़ी जर्नल भिटाई कहिड़ो इदारो शाया कंदो आहे? सिंधी शोबो, सिंध यूनिवर्सिटी, सक़ाफ़त खातो, सिंधी शोबो, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी या सिंधालाजी। त मुख़्तलिफ़ जेके यूनिवर्सिटीज़ या डिपार्टमेंट आहिनि, मुख़्तलिफ़ तहक़ीक़ी रिसाला शाया कंदा आहिनि। त हीअ जेको भिटाई आहे तहक़ीक़ी जर्नल, उहो सिंधी शोबो, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी शाया कंदा आहे। उनखां पोइ आहे जीतामड़ी जी डायरी आतम कथा कंहिंजी तसनीफ़ आहे? ऐं डॉक्टर सरला देवी, फ़ातिमा शेख, जमीला नरगिस या बेगम ज़ीनतुल्लाह। त सही ऑप्शन आहे सरला देवी। उनखां पोइ आहे लोक अदब मुतालिक़ लफ़्ज़ हुनर जी माना छा आहे? असां 4 ऑप्शन आहिनि, हुन मां सही ऑप्शन आहे ऑप्शन बी कारीगिरी। सां मुतलिक़ सिंधी ॿोलीअ में हरफ इलत जा घणा लफ़्ज़ आहिनि? असां वटि ऑप्शन आहिनि ऑप्शन आहिनि 11, 9, 7, 10। त जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन आहे 40 अखरनि ते मुश्तमिल सिंधी सूरतख़्ती, जंहिंखे ख़्वाजगी सिंधी बि चयो वञे थो, कहिड़े दौर में ठाही वई आहे? ठीकु आहे, कलोड़ा दौर, अंग्रेज़ दौर, सूमरा दौर या टालपुर दौर। त जेको सही ऑप्शन आहे उहो सूमरा दौर आहे। ठीकु आहे, उनखां पोइ असां जेको वरी नेक्स्ट क्वेश्चन आहे त वणजारो सिंध जे कहिड़े ख़िते जो लोक गीत आहे? लाड़, कोहिस्तान, थरपारकर या उतर। त जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन सी आहे थरपारकर। उनखां पोइ आहे GM सैद जो किताबु साहड़ जा सिंगार अदब जी कहिड़ी सिन्फ़ ते मबनी आहे? आतम कहाणी, सवाना उमरी, अदबी ख़त या तहक़ीक़। त जेको सही ऑप्शन आहे उहो अदबी ख़त, साहड़ जा सिंगार, ऑप्शन सी जेको आहे उहो करेक्ट आंसर आहे। उनखां पोइ 32 नंबर आहे
आहे। मुनाकिब लफ़्ज़ जी माना छा आहे? लछण या नेकी, ॿाॾाइणु, ग़ौर फ़िक्र या रोई दिलि हल्की करणु। त हुन जेको ऑप्शन नंबर ए आहे उहो सही ऑप्शन आहे। ठीकु आहे, लछण या नेकी। सचल सरमस्त मसनवियुनि में, सचल सरमस्त मसनवियुनि में पंहिंजे लाइ कहिड़ो तख़लुस इस्तेमालु कयो आहे? आशिकार, खुदाई, सचल या सचे ॾिनो। त हिन में 4 ऑप्शन आहिनि। सचल सरमस्त जो जेके फ़ारसी मसनवी आहिनि उन्हनि में त उन्हनि आशिकार बि यूज़ कयो आहे, खुदाई बि यूज़ कयो आहे। ठीकु आहे, हीअ सभई हुन जूं फ़ारसी मसनवियूं आहिनि ऐं उन्हनि ॿिन्ही में आशिकार बि यूज़ कयो आहे, खुदाई बि यूज़ कयो आहे। त हिते ऑप्शन ए, ऑप्शन बी खां पोइ 3 नंबर हुजणु घुरिजे त ऑप्शन ए एंड बी। हालांकि 4 हुननि जा तख़लुस बि आहिनि पर फ़ारसी मसलनि में आशिकार ऐं खुदाई आहे। हाणे हिते हुनखे हू कहिड़ो ऑप्शन सही कनि था, उहा SPSC जी मर्ज़ी आहे। ठीकु आहे, पर मुंहिंजे हिसाब सां इहे ॿई सही आहिनि। उनखां पोइ आहे शाह लतीफ़ अबड़े उघम जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर बिलावल, सुर कारायल, सुर ॾहर या सुर रामकली। त सही ऑप्शन आहे सुर बिलावल। उनखां पोइ वरी आहे त लोक अदब में ॾोर जा केतिरा क़िस्म आहिनि? 4, 3, 5 या उन्हनि मां को बि न। त सही ऑप्शन आहे ऑप्शन जेको 3 आहे या 5। मूंखे इन्हनि ॿिन्ही में थिए थो त जेके ॾहर जा क़िस्म आहिनि 3 थी सघंदा या 5, वधीक केरु कंफर्म करे त ॿुधाए सघे थो। सिंधी ग्रामर मुताबिक़ लफ़्ज़ ॾींहड़ा, ॻाल्हिड़ियूं, ओॾड़ा इस्म छा आहे? इस्म तस्ग़ीर, इस्म तकबीर या इस्म मुशफ़त या इस्म ज़ात। जेको उहो आहे इस्म तस्ग़ीर आहे। मां जेको सिंधी ऐं ग्रामर पढ़ायो आहे हुन में ज़ाहिर आहे पहिरियों इस्म पढ़ायो आहे, पोइ इस्म जा क़िस्म आहिनि। त मां हुन में जेके क़िस्म आहिनि त खट मां खटड़ी, किताब मां किताबड़ो या किताबड़ी, त जेको उहो आहे इस्म तस्ग़ीर आहे। इहो सुवाल बि मुंहिंजो तव्हांखे पढ़ायल आहे ऐं अक्सर अचे थो। जेको फेबरवरी में SPSC HST SSG टेस्ट वरिती उन में बि इहो सुवालु आयो हो। उनखां पोइ वरी आहे 37 त सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियाद कंहिंजो लिखियलु आहे? मंज़ूर बेदार, ताज जोयो, गुलाम अली अलाना या सिराज महमूद। त सही ऑप्शन आहे ऐं ऑप्शन सी डॉक्टर गुलाम अली अलाना जो लिखियलु आहे सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियाद। इश्किया किसो, लाखो फलाणो ऐं महूराणी कहिड़े दौर जो किसो आहे? सुमरा, ठीकु आहे, समा, टालपुर या कल्होड़ा। त जेको सही ऑप्शन आहे ऑप्शन बी आहे, ठीकु आहे, समा। 43 नंबर सवाल आहे त सिंधी अदब में माबद जदीदियत किताब कंहिंजो सहेड़ियल आहे? असां 4 ऑप्शन आहिनि, उन में जेको डॉक्टर अब्दुल गफ़ूर आहे ऑप्शन बी उहो सही ऑप्शन आहे। उनखां पोइ असां आख़िरी सुवाल ऐं 40 नंबर सुवाल आहे त रसूल बख़्श पल जे तरक़ी पसंदीअ जे बचाव में कहिड़ो तनक़ीदी किताब लिखियो आहे? 4 ऑप्शन ॾिनल आहिनि, उन में जेको सही ऑप्शन आहे उहो आहे ऑप्शन जेको अंधा ऊंधा वेज, ऑप्शन डी जेको आहे। पहिरियों नंबर असां वटि आहे त वीचार, ॿिए में मशरक़ी शाइरी जा फ़नी क़दर रुझान, टियों आहे तनक़ीदूं, ठीकु आहे, ऐं चौथों आहे अंधा ऊंधा वेज। त रसूल बख़्श पले जे हिसाब जो जेको ऑप्शन डी आहे उहो सही आहे, चौथों नंबर अंधा ऊंधा वेज लिखियलु आहे। त हीउ हुयो अॼु जो क्लास जेको असां शेयर कयो ऐं हिकु दफ़ो ॿीहर त क्लास लेट सां पिया ठाहियूं, इन लाइ तबियत सही न हुई ऐं मूंखे अंदाज़ो हुयो त इहे 40 सुवाल करण में असांखे घटि में घटि 20 मिंट कंटिन्यूअसली ॻाल्हाइणो पवंदो ऐं गलो ऐं तबियत इजाज़त न पई ॾिए, इन लाइ लेट थी वई। इन हवाले सां कोई सुवाल हुजे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। इफ़ वेयर आई एम रॉन्ग यू कैन करेक्ट मी। ठीकु आहे, असां सभु स्टूडेंट आहियूं, सिखणु पढ़ण जे मरहले में आहियूं। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहो। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा। अलाह दर दुआ आहे त अलाह पाक तव्हांखे तव्हांजे नेक मक़सदनि में कामयाबु कंदो ऐं मंज़िलूं रसाईंदो। अलाह पाक तव्हांजे लाइ इल्म जा दरवाज़ा ऐं रोज़ीअ जा दरवाज़ा खोलींदो। पंहिंजो ख़्यालु रखंदासीं। सलामत सां सलामत।